بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته محترم नाज़रीन जीअं त इंसाननि जी हक़ारत जे मौज़ूअ सां गॾु तव्हां हाज़िर आहियूं इंसानियत जी तहक़ीर करण ऐं उनजी मज़मत जो जेका आइमा अलैहिस्सलाम जी सीरत में बयानु थियल आहे उनखे बयानु कंदासीं इंसान जी तहक़ीर करणु इंसान खे घटि करणु इहो तकबर जो फुरुआत वञा आहे जॾहिं इंसान पंहिंजो पाण खे मुतकबर सम्झे थो पंहिंजो पाण खे जेको आहे वॾो थो सम्झे ऐं उन ई सूरत में ॿियनि जी तहक़ीर कंदो आहे उनजी मज़मत तमामु घणी थियल आहे जेका उन तहक़ीर वञा जेको सभ खां वॾे में वॾो जेको आहे फ़र्द आहे उहा मिसकीन जी तहक़ारत कई थी वञे उमूमन जेके उहे शख़्स जेके ग़रीब आहिनि मिसकीन आहिनि बेपहुच बेसहारा या उहे शख़्स जेके माज़ूर वग़ैरह आहिनि उन्हनि जी इहानत कई थी वञे उन्हनि खे ॼण मुआशिरे जो फ़र्द ई न आहे सम्झो वेंदो उन ई जे लाइ इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था मन हक़र मिसकीनन लम यज़िल्लाहु हाकिरन माकिता जेको शख़्स मिसकीन जी हक़ारत करे मिसकीन जी तौहीन करे लम यज़िल्लाहु हाकिरन त ख़ुदा वंदे आलम उन खे हर वक़्तु हाकिर यानी हक़ीर शुमार कंदो हत्ता यरजउ अन महक़रतहु याओ एसिताईं जो हू पंहिंजी हक़ारत जेका हुन कई आहे हुन खां मोटी अचे यानी हू जॾहिं यानी तौबा करे एसिताईं ख़ुदा वंदे आलम हुनखे यानी माण्हुनि जे नज़रनि में किराईंदो जेको ॿियनि खे किराइण जी कोशिशि कंदो ॿियनि खे हक़ीर सम्झंदो उन ई खे ख़ुदा वंदे आलम माण्हुनि जे नज़रनि में किराईंदो जेसिताईं हू उन खां तौबा न करे इन शइ खां मोटी न अचे या जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस कुदसीअ जुमिला आहिनि जॾहिं ख़ुदा वंदे आलम नबी साईं खे फरमायो या मोहम्मद मन अज़र अली वलियन फ़क़द अरसल अली बिल मुहारिबा जेको शख़्स मुंहिंजे लाइ यानी मुंहिंजी जेको आहे इहानत करे मुंहिंजे वली जे ज़रिए सां यानी वली मां मुराद हिते यानी पंहिंजे बंदनि जे ख़ुदा फरमाए थो ऐं मोहम्मद अगरि कोई शख़्स मुंहिंजे बंदनि जी तौहीन करे मुंहिंजी जेको आहे मूंखे तकलीफ़ ॾे फ़क़त अरसल अली बिल मुहारिबा उहो मूं सां जंग करण जे लाइ तयारु थी वञे यानी अगरि कोई शख़्स कंहिं इंसान जी ख़ुदा जे बंदे जी ख़ुदा जे बाने जी तौहीन थो करे उन जी हक़ारत थो करे जहिड़े नमूने सां मुआशिरे में आम आहे हिकु इंसान ॿिए खे हक़ीर थो सम्झे पंहिंजी तकबर जी ख़ातिर पंहिंजी वॾाई जी ख़ातिर ॿिए खे हक़ीर थो सम्झे ख़ुदा वंदे आलम फरमाए थो फ़क़त अरसल अली बिल मुहारिबा उहो मूं सां जंग जे लाइ तयारु थी वञे उन सां ख़ुदा वंदे आलम जी जंग आहे जंहिं शख़्स सां ख़ुदा वंदे आलम जी जंग आहे दुनिया जी का बि ताक़त उन खे हक़ीर ऐं ज़िलत खां रोके नथी सघे उहो उनजो मुक़दर आहे हक़ारत में करणु उनजो मुक़दर आहे जो हू उनजी तौहीन थिए इंसाननि में ऐं अॼुकल्ह असांजे मुआशिरे में ॾिठो थो वञे जेको ॿियनि जी तौहीन करे थो उन जी माण्हू तौहीन था कनि इंशाअल्लाह ख़ुदा वंदे आलम जी बारगाह में दुआ आहे त असांखे माण्हुनि जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वस्सलामु अलैकुम